अस्सलाम वालेकुम मां आरजे जावेद सुहाग रेडियो पाकिस्तान FM 101 हैदराबाद ऐं GFM 99.9 मचारी FM ते मुंहिंजा प्रोग्राम हलंदा आहिनि। अॼु अवां सां हिकिड़ी गुफ़्तगू ज़रूरु कबी सिंध जे तमामु सुहिणे शहर दादू डिस्ट्रिक्ट जे हवाले सां हिकिड़ी ख़बर आहे, उन ते पाण तबसरो कंदासीं, उन जे लाइ सोचींदासीं। दादू सिंध जी दिलि आहे। दादू हमेशह सिंध जे लाइ हिकिड़ो सुठो शहर रहियो आहे। दादू जी तारीख़ रही आहे, शाइरी जी हुजे, आवाज़ दुनिया जी हुजे या वरी लिखण जी हुजे, दादू हमेशह अॻुभरो रहियो आहे। लेकिन अनफॉर्चुनेटली रिसेंटली दादू जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि। ॿ ॾींहं अॻु में उरूसा खोसोनड़ीअ जी जेका आहे डेथ थी आहे ऐं DHQ हॉस्पिटल दादूअ में, ऐं उन जे वालिदिन खे अल्लाह तबारक ताला जेको आहे सब्र अता फ़रमाए ऐं नड़ी खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। इन वॾे हंगामे खां पोइ मीडिया ते तमामु घणियूं ख़बरूं हलियूं। उन जा जेके वारिस आहिनि उन्हनि धरणा बि हंया दादू में। उनखां पोइ DHQ हॉस्पिटल दादू जो MS डॉक्टर अमजद मस्तोई साहब जी मूं कॉन्फ्रेंस ॿुधी। उन कॉन्फ्रेंस खे असां पाण खोलियूं था, उनमें खोड़ सारा सवाल आहिनि जिन्हनि खे पाण अॼु पंहिंजी नज़र में रखंदासीं। पहिरियों सवाल डॉक्टर साहब ॾाढो कमाल जो जेको आहे उथारियो आहे, मूंखे थोरो अफ़सोस थियो त डॉक्टर साहब चयो त DHQ हॉस्पिटल दादू में को बि डॉक्टर अचण लाइ तयारु कोन्हे, न्यूरो सर्जन को अचण लाइ तयारु कोन्हे, ऐं इहो क्रेडिट डॉक्टर साहब दादू जी अवाम खे ॾिनो त दादू जी अवाम जे रवैये जे करे को डॉक्टर हॉस्पिटल में अचणु नथो चाहे। डॉक्टर साहब दादू जी अवाम अनपढ़ियल कोन्हे, दादू जी अवाम हिकिड़ी बाशऊर अवाम आहे, दादूअ जी अवाम हिकिड़ी पढ़ियल लिखियल अवाम आहे। अवां कीअं इहो चयो आहे त दादूअ जे अवाम जे करे को डॉक्टर जेको आहे हॉस्पिटल में कमु करणु नथो अचे? थोरो डॉक्टर साहब इन खे उबतड़ कयो त हिन हॉस्पिटल में हिकिड़ो चार दीवारी ठहियलु आहे, जेको हिकिड़ो अजीब जेको आहे शायदि कानून ठहियलु आहे, जंहिंमें को पढ़ियल लिखियल डॉक्टर हिते सर्वाइव नथो करणु चाहे। इन करे शायदि अवां बजाए इन खे एक्सप्लेन करण जे पूरो क्रेडिट दादू जी अवाम खे ॾिनो, जेको मूंखे अजीब लॻो। जंहिंजो साफ़ ई साहब जॾहिं अवां खां सवाल पुछा कयो त अवां उनखे जवाब ई अजीब ॾिनो। दादू जी अवाम में शऊर आहे ऐं दादू जी अवाम न चाहींदी त हू पंहिंजे लाइ जेके मुश्किलातूं पैदा करे ऐं हू पंहिंजे शहर खे छॾे हैदराबाद वञे ॿीणो ख़र्चो करे। ख़ैर अवां ने ॾिसो त इन चार दीवारी में पॉलिटिकल शख़्सियतूं मौजूदु आहिनि, जेको दाइरो ठहियलु आहे उन में को बि सुठो पढ़ियल लिखियल डॉक्टर यसमैन थियणु नथो चाहे। इन करे शायदि डॉक्टर दादू शहर खां अवॉइड कनि था। इन में ग़रीब अवाम जो को बि ॾोह कोन्हे। डॉक्टर साहब अवां ॿियो चयो आहे त रिसेंटली कुझु मंथ खां पोइ डॉक्टर अमजद मस्तोई साहब चयो आहे त हार्ट जी हॉस्पिटल स्टार्ट थियण वारी आहे ऐं दादूअ जी अवाम जे करे उहो हिकु मंथ में जेको आहे बंदि थी वेंदी। अवां कीअं इहो चयो आहे? इन थोरो जेकॾहिं वज़ाहत कयो त वधीक बहितरु थींदो। छा दादू जी अवाम चाहींदी त आउं डबल पैसा भरे हैदराबाद ॾेखारणु वञा? न, दादू जी अवाम खे इहो बि अवां क्रेडिट सां नवाज़ियो आहे। ॿ उबतड़ इहो आहे त वरी बि उन साॻे दाइरे जी ॻाल्हि कंदुसि जंहिंमें सियासी शख़्सियतूं सभिनी जी हिकिड़ी ॿधल कॉमेडी ठहियलु आहे, जंहिंमें को बि डॉक्टर अचण जे लाइ तयारु कोन्हे। सभु डॉक्टर सेवन हॉस्पिटल वञण लाइ तयारु आहिनि, दादू में न आहिनि। इन जो हिकिड़ो मेन रीज़न आहे हिकिड़ो असांजो ठहियलु दाइरो। डॉक्टर साहब इहो चयो आहे त असां वटि सभु मशीनरियूं जेके मशीन्स आहिनि, सभु वार्ड्स आहिनि ऐं हीअ अस्पताल एतिरनि सालनि खां थी आहे ऐं हिन अस्पताल खे हलाइण में डॉक्टर साहब जो वॾो क्रेडिट आहे ऐं डॉक्टर हमेशह असांजी मुआशरे में हिकिड़ी आला शख़्सियत रही आहे ऐं हमेशह रहंदी। ख़ैर उन खां पोइ अवां चयो आहे त जेके दादूअ में डॉक्टर हॉस्पिटल जे लाइ लम्स में खोड़ सारा डॉक्टरनि जा जेके इंटरव्यू वरिता विया, पर उहो अचण लाइ तयारु कोन्हे। मां वरी पोइ साॻियो ई चवंदुसि त अवां सोचो अवां जे हूंदे छो डॉक्टर कोन था अचनि? इन में दादू जी अवाम जो को बि ॾोह कोन्हे। अवां इन ते ज़रूरु ग़ौर कंदा। अच्छा, उन खां पोइ डॉक्टर साहब चयो आहे त मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में अवां खे माण्हू मरी वेंदा आहिनि, डेथ थी वेंदी आहे। बिल्कुलु मौत ऐं ज़िंदगी अलाह जे हथ में आहे, लेकिन कोशिशूं अवां जे हथ में आहिनि। अवां पंहिंजी हॉस्पिटल ते नज़रसानी ज़रूरु कयो त उते में जेका आहे ग़रीब अवाम सां कहिड़ो रवैयो रखियो थो वञे, इहो ज़रूरु अवां सोचो। अच्छा, डॉक्टर साहब ॿी हिकिड़ी ॾाढी कमाल जी डॉक्टर अमजद मस्तोई साहब ॻाल्हि कई आहे त 3 दॿे वारा फेसबुक ते लिखनि था, यानी कि दादू जी अवाम जेका फेसबुक ते सच लिखे थी उहा 3 दॿे वारी आहे ऐं जेका कूड़ियूं जेके आहे ख़ुशामदूं करे थी उहा ग्रेजुएटेड आहे, उहा सुठी आहे। हमेशह चवंदा आहिनि त सच लिखणु हमेशह ॾुखियो थींदो आहे ऐं सच लिखिजे। ख़ैर सच लिखंदासीं
खोड़ सारा मुंहिंजा ज़हन में सुवाल आहिनि ऐं दादू जी अवाम खे चाहींदुसि त जेकॾहिं अवां बि अञा ताईं अखि न खोली त यकीननि अवां अञा पछताईंदा, छो जो दादूअ जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त दादू ॾाढो पोइते पइजी वियो आहे हर लिहाज़ खां। सो अहिड़ा केसिस, ही टियों केसिस आहे, केसिस पिया हलंदा, लेकिन जेकॾहिं असां पंहिंजे इदारनि जी पाण पोइवारी नथा कयूं त ईअं ई असां हमेशह पोइते हूंदासीं ऐं असां जेको आहे असांखे टीम दॿे वारो सम्झो वेंदो, असांजा बिहेवियर कढिया वेंदा, असांखे चयो वेंदो आहे त असां सभु शयूं ग़लति कयूं था। दादू जी अवाम शऊर वारी अवाम आहे। दादूअ जी अवाम उस्ताद बुखारी सिट आहे त हक़ीक़त बयानी गिला थी पवे थी, हक़ीक़त पसंदी सना थी पवे थी, कजे छा उस्ताद केॾांहुं वञिजे, हक़ीक़त लिकाइण ख़ता थी पवे थी। सो दादू जी अवाम खे चाहींदासीं जेकॾहिं अवां अॼु नथा जाॻियो त यकीननि अवां ते खोड़ सारियूं अञा तोहमतूं ज़रूरु लॻंदियूं। सो नौजवान उथो ऐं पंहिंजे शऊर खे जगायो, न त अवां ते अहिड़ा खोड़ सारा एलिगेशन लॻंदा। सो सिन सलामत, साथ सलामत, जावेद सुहाग दुआ में यादि कंदा मौजूदु।